मुझा प्यारा भावरो, मुझू भेनरू, गुरुदेव जे कमल कदमन में सिर झुकाया। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, भारत भूमिअ खे पुण्य भूमि करे सॼियो अथनि। छो त भारत भूमिअ में सदी व सदी, सेंचुरी आफ्टर सेंचुरी, प्यारे प्रभुअ पंहिंजा प्यारा मोकिलिया आहिनि। संत, सतपुरुष, भक्त, अवतारी पुरुष, जिन अची असांखे रस्तो बतायो आहे, जिन अची असांखे हिकु ॻाल्हि सेखारी आहे त ही मानिक जन्म दुर्लभ जन्म अथव। मानिश जन्म दुर्लभ है, होत न बारंबार। कंहिं ख़ासि कर्तव्य वास्ते तव्हांखे ही मानिक जन्म मिलियो आहे। अची इंसाननि खे ही प्यारा जगाइनि था। जुदा जुदा क़िस्मनि जा संत। कॾहिं कॾहिं किन संतनि बाबति पढ़बो आहे, अजब लॻंदो आहे त अहिड़ा इंसान पृथ्वीअ ते आया, अची असां वांगुरु पृथ्वीअ ते पंधु कयूं। समटाइम्स वी वंडर। उन्हनि मां हिकु संत जंहिंजो नालो तव्हां मां किन शायदि ॿुधो हुजे, हिकु संत जंहिंजो नालो तेलंग स्वामी, के उनखे त्रेलंग स्वामी करे छॾींदा आहिनि, पर अक्सर करे हिनखे तेलंग स्वामी जे नाले सां सॾींदा आहिनि। तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, त ही तेलंग स्वामी 300 वर्ष हिन जी उमिरि हुई। 300 खां थोरा साल घटि जॾहिं गुज़ारे वञे थो। जस्ट इमेजिन, he could live on this earth plane for 300 years. रोटी खाईंदो न खाईंदो, ॾींहंनि जा ॾींहं गुज़री वेंदा हुआ। न पाणीअ चुको पीअंदो हो, न कुझु खाईंदो हो, पर हिनखे अंदर जो बल हो, हिनखे योगिक शक्ति हुई, हिनखे अवधूत करे छॾींदा हुआ। वॾी ॻाल्हि, नंगो नंगो, ज़रो बि वस्त्र शरीर ते कोन पाईंदो हो। कॾहिं कॾहिं किन खे ख़्यालु थींदो हो हिनखे लंगोट ॿधी वेंदा हुआ, उथंदो ॾिसनि लाहे छॾींदो, बस अवधूत। अंग्रेज सरकार त ॾींहंनि में हुई। अंग्रेज सरकार कॾहिं बि कंहिंखे रस्ते ते ईअं नंगो हलणु न ॾींदी हुई। हिनखे पकड़ीनि था, पहिरीं त हिनखे वारंट मोकिलीनि था, वारंट खे हीअं करे थो छॾे। पोइ पुलिस वारा हिनखे मोकिलीनि था, जे हिनखे छिकियल, ही पाण खे अहिड़ो गौरव हूंदो हो। हूअं बि हमेशह 300 पाउंड संदसि वेट हूंदी, संदसि तोड़ हूंदी। खाईंदो बि की न हो, पीअंदो बि की न हो, तंहिं हूंदे बि 300 पाउंड हेॾो शरीर हूंदो हुअसि। हुनखे चोरणी मुश्किल। पोइ वरी ॿिया पुलिस वारा अचनि था, कंटिंजेंट ऑफ पुलिसमैन अचनि था, हिनखे ज़ोरीअ वठी था वञनि, मैजिस्ट्रेट जे अॻियां वञी बीहारीनि था। मैजिस्ट्रेट खे ॾिसे थो, खिले थो, चवे कुझु कोन थो, मौनी हो, मौन में रहंदो हो, ॻाल्हाईंदो की न हो। हिकु भेरो चवनि था ॻाल्हायई, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कहिड़ो मौक़ियो हो जंहिं ते ॻाल्हायई। हूअं शांत में मौनी। मैजिस्ट्रेट हिनखे सज़ा ॾिए थो, विझो हिनखे जेल में। जेकॾहिं ही पाण खे लॻोट बि नथो वधणु चाहे त हिनखे विझो जेल में, अंदरि बंदि पियो हुजे। हिनखे जेल में विझनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हां जेल में ॾिठो हूंदो, नंढड़ियूं सेल्स थींदियूं आहिनि, नंढड़ियूं कोठरियूं थींदियूं आहिनि, जिन में हिननि कैदियुनि खे बंदि कंदा आहिनि। हिनखे बंदि कनि था।
अधु कलाक मुनो कलाक गुज़रे तो ॾिसनि था त खुॾ ते वेठो पंधु। अरे हिन खे असां बंदि कयो अंदरि, ही खुॾ ते कीअं पियो पंधु करे। वरी हिनखे पकड़े विझनि था हिन में ऐं पुलिस वारे खे बीहारे था छॾीनि ॿाहिरि, तालो वॾो लॻाए पुलिस वारे खे। वरी अध कलाक खां पोइ ॾिसनि त घुमे पियो ऐं ॾिठऊं त तालो लॻो पियो आहे, पुलिस वारो बीठो आहे, दरवाज़ो बंदि पियो आहे। हीअ अलाए सिधियूं हुयूं हिनखे, हिन सिधियूं हथ कयूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकिड़ी सिधी थींदी आहे जंहिं मूजिबि इंसान जे हथ में आहे त कॾहिं हू मां समाधि अख़्तियार करे, हुन जे हथ में हूंदी आहे। इन खे मां सम्झां थो, चवंदा आहिनि काया सिधी, काया सिधी, हिन खे उहा सिधी हुई। इन करे ही वियो जीअरो थींदो, जेतिरो वक़्तु हिन सम्झो त हिन लाइ ज़रूरी हो हिते हिन पृथ्वीअ ते। पोइ वक़्तु अचे थो जॾहिं पंहिंजनि प्यारनि खे चिताए थो, चवे थो त हाणे अॼु जेका तारीख़ आहे यादि रखिजो, साॻी तारीख़ ते ईंदड़ महीने में, यानी महीने जो नोटिस ॾिए थो, महीने जो नोटिस ॾिए थो, चए थो साॻी तारीख़ ईंदड़ महीने में मां पंहिंजे शरीर जो चोलो छॾे अॻिते वेंदुसि, छो त हींअर मुंहिंजो कमु पूरो थियो आहे। 300 वरियनि खे टच कयो आहिनि, 300 वरियनि खां थोरा साल घटि हो। 1601 में संदसि जनम थिए थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं मां सम्झां थो 1800 कुझु 88 या कीअं ही मोकिलाए थो। पूरो उन ॾींहुं महीने खां पोइ ही पंहिंजे कोठीअ में बंदि आहे। केतिरो वक़्तु बंदि कोठीअ में गुज़ारींदो, पाण सां कंहिंखे मिलंदो कंदो की न हो, पंहिंजे कोठीअ में गुज़ारे थो, ध्यान में वेठो आहे। के कलाक ध्यान में गुज़ारे थो, पोइ निकिरे थो कोठीअ खां ॿाहिरि, पोइ पंहिंजनि प्यारनि खे चवे थो त हाणे मूंखे वठी हलो। हिकिड़ी ख़ासि पेती ठारायूं आहिनि, चवनि थो मूंखे हिन पेतीअ में पूरियो ऐं इहा पेती खणी तव्हीं गंगा नदी, ही बनारस में रहंदो हो, बनारस में केतिरा साल पछाड़ीअ जा न गुज़ारिया। इहा पेती हली गंगा नदीअ जे विच में हुनखे लोड़े छॾिजो, पाण ई हली वेंदी। जीअरे पाण खे उन पेतीअ में बंदि कयईं। ही योगी छा कंदा आहिनि, जो पंहिंजो ब्रेथ, पंहिंजो श्वास चाढ़े आणींदा आहिनि सहस्रार कमल में, हिते रखी। Then the whole world disappears. They are transported to a new world. And that is how he left this world. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन खे कोठींदा अवधूत, चवंदा ही अवधूत आहे। इन करे अवधूत खे ख़बर ई की न पवंदी आहे त मुंहिंजे शरीर ते वस्त्र आहे या न आहे। He is unaware of anything that is happening to him or happening around him. का बि खेसि परूरकी न हूंदी हुई, पंहिंजे मस्तीअ में रहंदो। प्यारो आशीष कॾहिं कॾहिं ॻाईंदो आहे न, नूरी बाणीअ मां गीत, फ़क़ीरा मौज में गुम थी, थिया मस्तान, थिया मस्तान। He was a translation of these words. पंहिंजे मस्तीअ में रहंदो हो। अवधूत मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 6 क़िस्मनि जा थींदा अथव। 6 क़िस्मनि जा अवधूत। पहिरें क़िस्म जो अवधूत उनखे कोठींदा आहिनि कुटी चक। कुटी चक इहो थींदो आहे पहिरें क़िस्म जो अवधूत। ॿिए क़िस्म जो अवधूत उनखे कोठींदा आहिनि बहुदक। बहुदक। टे क़िस्म जो अवधूत उनखे कोठींदा आहिनि हंस।
चौथे क़िस्म जो अवधूत उनखे कोठींदा आहिनि परमहंस। पंजे क़िस्म जो अवधूत उनखे कोठींदा आहिनि तूर्य तित परमहंस। वो परमहंस खां मथे आहे। तूर्य तित, तूर्य माना 4 जेके आहिनि मोड्स, तिन खां मथे चढ़ी तित परमहंस। ऐं 6 क़िस्म जो अवधूत उनखे कोठींदा आहिनि अवधूत। ही 6 क़िस्म जो अवधूत हो। Completely unaware, living in oblivion of everything that was happening. अलाए केतिरा ॾींहं कुझु खाईंदो की न हो। पोइ वरी जॾहिं थींदी हुयसि त हाणे मां खां कुझु अनाउंस कंदो हो। अनाउंस कंदो त हाणे मां हिन तारीख़ खाईंदुसि। पोइ छा खाईंदो हो? असीं 2 ॾींहं 3 ॾींहं विर्त रखूं, टीजड़ी रखंदियूं आहिनि भेनरूं विर्त, त विर्त छोड़ण लाइ पहिरीं ऑरेंज जूस पीअंदियूं आहिनि, हिनजी संतरे जी रस पीअंदियूं आहिनि त भई सिधो पेट में सॉलिड फूड न वञे, न त पोइ सूर करे छॾींदो। हीउ असांजो प्यारो केतिरा ॾींहं विर्त रखंदो हो? 25 ॾींहं, 30 ॾींहं, 40 ॾींहं कुझु खाईंदो की न हो। वरी टोड़ींदो हो विर्त, चवंदो मूंखे रबड़ी, चवंदो रबड़ीअ जा कटोरा मूंखे ॾियो, मां उहे खाईंदुसि। जस्ट इमेजिन, केतिरनि ॾींहंनि जे विर्त खां पोइ रबड़ीअ जा कटोरा। लोकनि खे अजब लॻंदो हो। हिकु माण्हू निकितो जंहिं चयो त ही ठगी थो करे, ही ढोंगी आहे, ही ॾेखारे थो त मां को वॾो संत आहियां हीअं, पर अथव ढोंगी, हिन में को टपर कोन अथव। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन खे केतिरा भक्त हूंदा हुआ। हिकु हिकु भक्त चाहींदो हो त मुंहिंजो प्यालो रबड़ीअ जो जेकर खाए। उन ॾींहुं असुल रबड़ी ॾे थी वेंदो हो। बनारस में सभु रबड़ियूं पिया ठाहींदा हुआ। रबड़ियूं ठाहे कटोरनि में विझी अची लाइन में रखंदा। हिन माण्हूअ छा कयो? लाइन थींदो आहे न चुनो, जंहिंसां वाइट वॉश कंदा आहिनि भितियूं, चुनो जो पेट में जेकर वञे त पेट खे जलाए छॾे। चुने में जलाइण जी ताक़त हूंदी आहे। उहो चुने जो पाणीअ में मिलाए पेस्ट ठाहे, ॼण रबड़ी आहे, उहो अची कटोरो रखियईं अॻियां। चई ॾिसजो ही ढोंगी, हिनजी कहिड़ी हालत थी थिए। हाणे हिन तेलंग स्वामी सभिनी कटोरनि ॾे निहारे पहिरीं इहो कटोरो खयो। त हुन माण्हूअ चयो पाण खे, चई ही वियो, हाणे जे इहो कटोरो खाईंदो त पेट में जे चुनो वेंदो एतिरो त हिनजी कहिड़ी हालत थींदी। ही पंहिंजो खाईंदो वियो। ही खाईंदो वियो ऐं पेट में जलण उन माण्हूअ जी शुरू थी वई जंहिं इहो कटोरो ठाहे हिते रखियो। वाका करण लॻो, साईं मूंखे बचायो, साईं मां माफ़ी थो, साईं मां बसि, मां तो अॼु खां वठी मूंखे बचा, मूंखे रोए पियो, वाका पियो करे। नेठि हुन जॾहिं कटोरो सॼो खाई ख़राब। पुट ॻाल्हाए थो उन मौक़े ते, उन मौक़े ते ॻाल्हाए थो, चवेसि थो पुट ईअं न कबो आहे, तो में मूं में को बेदुखी न थिए, मां खां थो पहुचंदो तोखे, इन करे संभाल कर, अॻिते कॾहिं अहिड़ो कमु न कजांइ। हू हुन जा चरण पकड़े चवे थो, साईं मां अहिड़ो कमु कॾहिं की न कंदुसि, मूंखे माफ़ी ॾियो, मूंखे माफ़ी ॾियो, मूंखे। पोइ हुन जे पेट ते हथ फेरे थो। He was a great healer. He had wonderful healing qualities. हिकु अजीब इंसान वीचार कबो आहे न तिलंग स्वामी जो, अजब लॻंदो आहे त अहिड़ो इंसान कीअं इंसानी चोले में अची हिन पृथ्वीअ ते पंधु कयईं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हींअर मुंहिंजो वक़्तु पूरो थिए थो। हिन प्यारे जो जनम थिए थो आंध्रा प्रदेश में, होलिया नगर आहे,
नंढो नगर आहे, उन नगर में हिन प्यारे जो जनम थिए थो। हिन जे पिता जो नालो ब्राह्मण हो, शाहूकार हो, खेसि जॻहियूं हुयूं, मसवाड़ ते ॾींदो हो, खेसि केॾियूं ॿनियूं हुयूं जिन मां उपत निकिरंदी हुई। वेल टू डू मैन। नरसिम्हा राव हुन जो नालो, हिन जो पीउ। ऐं हिन जी माउ हिकिड़ी धर्मिष्ठ स्त्री, भक्तियाणी, शिव जी भक्तियाणी। आंध्र प्रदेश ऐं साउथ इंडिया में, दक्षिण में घणो तव्हीं ॾिसंदा शिव जी ॾाढी पूॼा थींदी आहे। शिव जी भक्तियाणी केतिरा कलाक वेठी हूंदी हुई, पूॼा वेठी कंदी हुई, शिव खे वेठी पुकारींदी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिननि ॿिन्ही खे शादी कए केतिरा साल थी विया हुआ। सभु कुझु होनि, हिकु रुगो कमी हुई, हिननि खे ॿार की न थींदो हो। वरी वरी दिलि मंझां पुकार निकिरंदी हुई, प्रभु तो सभु कुझु असांखे ॾिनो आहे, छा आहे जो तो असांखे न ॾिनो आहे? हर का सहूलियत तो असांखे ॾिनी आहे, पैसो पदारथ, सोन चांदी, सभु कुझु तव्हां ॾिनो आहे, पर को पुटड़ो जो असांजे आक़े में अचे, जो असांजे आक़े जो नालो वधाए। इहो सेंटिमेंट थींदो आहे हिंदू फैमिलीज़ में, त कोन इन करे हिंदू फैमिलीज़ में हमेशह पुट खे वॾी जॻह ॾींदा आहिनि। पुटु ॼमंदो आहे, ख़ुशियूं थी वेंदियूं आहिनि। सचपच पुट माइटनि जी शेवा पूरी कोन था कनि, शेवा वरी बि धीअरूं थियूं कनि, पर पुट ते ख़ुशी वधीक थींदी आहे, छो जो पुटु कंटिन्यू करे थो फैमिली जी लाइन। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, साल गुज़री विया, हिननि खे सलाह ॾिनऊं, हिननि खे सलाह ॾिनऊं ही छा थींदो आहे जेकॾहिं ॿार न थींदो आहे त ॾोह वरी बि माउ मां कढंदा आहिनि, पीउ मां कोन कढंदा आहिनि। पर घणो करे पीउ में नुक्स हूंदो अथव, हुनजा स्पर्म अलाए छा चवंदा आहिनि काउंट, उहो लो थींदो आहे कुझु मिली। मुंहिंजो बि इहो ॿुधल आहे, मूंखे घणी ख़बर की न आहे। पर हिन खे चयऊं नरसिम्हा राव खे त तूं जेकर ॿी शादी करी, छो त आक़े खे त हलाइणो आहे। हुन वीचार जी एॾी दिलि न पई थिए, हिन जे धर्म पत्नी विद्यावती जी दिलि न पई थिए, पर नेठि विद्यावती पंहिंजे घोट खे चवे थी भल तूं ॿी शादी कर। ऐं हीउ ॿी शादी करे थो, ॿी शादी करे थो। हाणे विद्यावती सॼो वक़्तु ॼण त पूॼा में थी गुज़ारे, चए थी मुंहिंजी हयाती आहे पूॼा, मां पंहिंजो शिव जे चरणनि में ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, इन खे कोठींदा आहिनि 5 अक्षरी मंत्र। इन मंत्र में ऐं ॿीअ तरह शिव जी लिंग जी पूॼा करणु। इहो ॿी शादी करे थो ही, हुन मां बि ॿार कोन थो थिए मुंहिंजा प्यारा भाउरो। पर हाणे हिते भले ॻाल्हि जो धाॻो रख, ॿी शादी करे थो, पोइ बि हिन खे ॿार कोन थो थिए, साल गुज़रंदा वञनि पिया। ऐं हूअ पंहिंजी पूॼा वेठी करे, हिन जी वॾी उमिरि थी वई आहे, वॾी उमिरि। तव्हांखे अजब लॻंदो, हिन वॾीअ उमिरि में हिकु ॾींहुं पंहिंजे घोट खे चवे थी त मां उमेद वारी थी आहियां, आई एम प्रेग्नेंट। हूअ जेका नई कुंवार, तंहिंखे कोन थियो ॿार, हिन खे अची ही भक्तियाणी हुई न, छा आहे प्रभु छा नथो करे सघे। देयर इज नथिंग इम्पॉसिबल विथ गॉड। हीअ प्रेग्नेंट थिए थी, ॿार ॼमे थो। 1601 में हिन जो जनम थिए थो, 17वीं सदीअ में, 20 सदीअ में ही पंहिंजो शरीर छॾे थो। 1601 में हिन जो जनम थिए थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं ख़ुशियूं थी वञनि थियूं। ऐं हिन जे पिता जूं उमेदूं हिन ॿार में थियनि थियूं। पर मां चाहियां जेका हिते रखां ॻाल्हि जो धाॻो, पोइ तव्हांखे वरी केतिरनि खे किथे किथे वञिणो हूंदो, हिन करे
मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही हिकु वीचार अॼु असीं पाण सां खणी वञूं त असांजो कहिड़ो न भाॻ आहे। असांखे प्यारे प्रभुअ इंसानी जनम ॾिनो ऐं किथे? पुण्य भूमीअ में। पुण्य भूमीअ में हिन भूमीअ जो हिकु हिकु मिटीअ जो कणो पवित्र अथव। को न को संत हिकु हिकु मिटीअ जे कणे तां हलियो हूंदो, तंहिंजी आसीस छॾे वियो हूंदो, पर असीं पंहिंजो क़दुरु कोन था करियूं। शल क़दुरु करियूं जंहिं कर्तव्य वास्ते असांखे प्यारे प्रभु मानिक जनम ॾिनो, उहो कर्तव्य पालन करण जी कोशिश करियूं ऐं फुलो फुलो करे वञूं। असीं उहो सचो खज़ानो कठो कंदा, जो खज़ानो असां सां हले थो। जॾहिं असांखे सॾु थिए थो मकान ख़ाली करो, शरीर किरी पवे थो, असांखे अॻिते हलणो पवे थो। ओम ब्रह्म कृपा ही केवलम।